नाज़रीन, तलहार मां रिपोर्टर मोहम्मद हनीफ़ मल्लाह जी रिपोर्ट मूजिब 21 अप्रैल खां शुरू थींदड़ पोलियो खां बचाव वारी क़ौमी मुहिम जे रेडनेस गॾिजाणी डिप्टी कमिश्नर बदीन यासिर भट्टी जे ज़ेर सदारत कमेटी रूम में मुनक़िद कई वई। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर बदीन चयो त 21 अप्रैल खां शुरू थींदड़ पोलियो खां बचाव वारी क़ौमी मुहिम लाइ समूरा इंतज़ाम मुकमल आहिनि। हिन चयो त पोलियो जहिड़े मूज़ी मर्ज़ जे रोकथाम लाइ हर मुमकिन क़दम खंया पिया वञनि। वालिदैन पंहिंजे ॿारनि खे पोलियो जा फुड़ा ज़रूरु पीआरनि त जीअं मुस्तक़बिल जे नसल खे हमेशह माज़ूरी खां बचाए सघिजे। हिन वधीक चयो त ज़िले जे समूरनि यूसीज़ में मुहिम खे कामयाब बणाइण लाइ सिहत, तालीम, पुलिस ऐं ॿियनि लाॻापियल खातनि जे तावन सां मुकमल हिकमत अमली ते अमल कयो वेंदो। हिन समूरनि असिस्टेंट कमिश्नरनि खे हिदायत कई त कंहिं बि ग़फ़लत जी गुंजाइश न छॾी वञे, सख़्त मॉनिटरिंग यक़ीनी बणाई वञे। गॾिजाणी में CCO सावण लतीफ़ जुणे जो तफ़सीली ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त पोलियो मुहिम दौरान पैदाइश खां 5 सालनि ताईं जे